नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोरो मां ख़बर ॾींदा हलूं त कराची खां निकितल सिंध सभा जे काफ़िले में शामिल सिंधी न्याणियुनि ऐं मर्दनि ते तशद्दुद ख़िलाफ़ राति जाम शोरो में ओवर ब्रिज हेठियां सियासी समाजी अॻवान ओबाड़ो पुलिस पारां सिंधी न्याणियुनि ऐं मर्दनि ते सख़्त तशद्दुद ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे नारेबाज़ी पिणु कई वई। मुज़ाहिरीन मुताबिक़ मज़लूम न्याणियुनि ते तशद्दुद करे ओबाड़ो पुलिस बेरहमानो किरदारु अदा कयो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। संदसि वधीक चवणु हो त सिंध सभा जे काफ़िले में शामिल मज़लूमनि सां हमदर्दी करण बजाए न्याणियुनि ते तशद्दुद करे इंतहाई क़ाबिले बर्दाश्त आहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मज़लूम न्याणियुनि ते थियल तशद्दुद जो नोटिस वठी मुलविस ओबाड़ो पुलिस जे SHO समेत कानूनी कार्रवाई अमल में आणे मुतासिन खे इंसाफ मुहैया कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।